आगाह कयां कि हैदराबाद में कासमाबाद वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो। हादसे में एक ॼणो फौत थी वियो। खबर असां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है हैदराबाद में कासमाबाद वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो। एक ॼणो फौत थी वियो आहे। फौती जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। हैदराबाद में कासमाबाद वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इरफान अली बुगियो खां। जी इरफान अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी कासमाबाद वेझो GR थाने जी हद में ट्रक के टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, पर हू ज़ख़्मनि जी सट न कंदे फौत थी वियो। ॿुधायो वञे थो त मोटरसाइकिल सवार फौती 25 बरियनि जो हो ऐं संदसि जेको आहे सो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इन हवाले सां कानूनी कार्रवाई कई पई वञे ऐं ट्रक जे ड्राइवर जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशि शुरू कई हुई। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण।